ज़ाहिरा कहे मस्जिद शरीफ जे लाइ प्लाट ॾिनो ऐं उन खां बाद में तामीर जो सिलसिलो शुरू थियो। मुसलमाननि पंहिंजे हैसियत आहर उन में तआवुन कयो ऐं हाफ़िज़ मोहम्मद अली साहब महिनत कई। मस्जिद शरीफ कहीं जुड़ी रास थी। कुरान करीम जे अंदर अल्लाह ताला फरमायो अल्लाह जे मस्जिदुनि खे उहे ई आबाद कंदा जंहिंजो अल्लाह ते ईमान आहे। मस्जिद जी तामीर, मस्जिद शरीफ की अदावत, मस्जिद शरीफ के जोड़ाइण ऐं नमाज़ सां मस्जिद के आबाद करण इहो अहले ईमान जो कमु आहे, मोमिननि जो कमु आहे। जेके अल्लाह जे घरनि खे आबाद कंदा आहिनि, अल्लाह जा घर ठाराईंदा आहिनि, जोड़ाईंदा आहिनि ऐं नमाज़ जे ज़रिए, ज़िक्र अस्कार जे ज़रिए मस्जिदुनि खे आबाद कंदा आहिनि। मस्जिद शरीफ ठही हाणे उनजे आबाद करण जो मसइलो आहे। तव्हां असां मुस्लमाननि खे, अहले ईमान खे उनखे आबाद करणो आहे नमाज़ सां, अल्लाह जे ज़िक्र सां, मदीने वारे ते दुरूद ऐं सलाम पढ़ण सां, कुरान करीम जे तालीम सां, मस्जिद शरीफ जे पाड़े में उन जे आस पास जेके बि घर आहिनि मुसलमाननि जा, उन जे मथां हक़ आहे हिन मस्जिद खे नमाज़ सां आबाद करणु। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे जंहिं माण्हू खे तव्हां ॾिसो त मस्जिद ॾे अचु वञु रखे थो, माना नमाज़ पढ़ण जे लाइ मस्जिद ॾे अचे थो, वरी वञे थो, वरी अचे थो, वरी वञे थो। हुज़ूर अलैहि सलाम फरमायो जेको इन तरीक़े सां मस्जिद खे आबाद करे थो, तव्हां उन जे लाइ ईमान जी गवाही ॾेई छॾियो। छो त क़ुरान फरमायो इन्नमा यामुरु मसाजिद अल्लाह मन आमन बिल्लाह, मस्जिद खे आबाद उहो ई कंदो आहे जंहिंजो अल्लाह ते ईमान आहे। हदीस पाक में ईंदो आहे जॾहिं क़यामत जो ॾियारो थींदो त क़यामत जे ॾींहुं सिंध माण्हू खे वेझो ईंदो ऐं उन ॾींहुं सिंज जे उस खां, तपश खां, हरारत खां बचण जे लाइ न त शामियाना हूंदा, न वरी के साहिबान हूंदा, न वरी के अदावतूं ऐं छतूं हूंदियूं। हुज़ूर फरमाइनि था उन ॾींहुं 7 माण्हू अहिड़ा आहिनि, उहे 7 ई माण्हू अल्लाह जे अर्श जे शान जे हेठां हूंदा। जंहिं ॾींहुं अल्लाह जे अर्श खां सवा ॿी का बि शान कान हूंदी, पर उहा शान नसीब कंहिंखे थींदी। हुज़ूर फरमाइनि था 7 माण्हू आहिनि जिनखे उहा नसीब शान थींदी अल्लाह जे अर्श जी। उन 7 माण्हुनि मां 7 ई त बयान नथो कयां जो वक़्त में गुंजाइश न आहे। बस हिकु ॻाल्हि हिन मस्जिद सां जेका मुतालिक़ आहे उहा अर्ज़ कयां थो। हुज़ूर फरमाइनि था उहो माण्हू रजुलुन क़ल्बुहु मुअल्लक़ुन बिल मस्जिद, जंहिं माण्हूअ जी दिलि अल्लाह जे घर सां ॻंढी पई आहे, मस्जिद सां ॻंढी पई आहे। जॾहिं माण्हू निकिरी वञे थो त ॿाहिरि हुनखे सुकून न आहे, ॿाहिरि हुनखे करार न आहे, एसी ताईं जो वरी वापसि मस्जिद में अचे। जीअं इहो हदीस में ईंदो आहे त मोमिन मस्जिद खां सवाइ ईअं हूंदो आहे जीअं मच्छी पाणीअ खां सवाइ हूंदी आहे, मच्छी पाणीअ खां सवाइ तड़पंदी आहे। मोमिन मस्जिद खां सवाइ उनखे सुकून न ईंदो आहे, करार न हूंदो आहे, उनजी दिलि मस्जिद सां ॻंढी पई हूंदी आहे। नबी से फरमाइनि था सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त जंहिं माण्हूअ जी दिलि मस्जिद सां ईअं ॻंढियल हुजे जो हर वक़्तु मस्जिद में वञण जो उनखे फिक्र हुजे, ख़्याल हुजे, मस्जिद वञा, नमाज़ पढ़ा, मस्जिद वञा, उन में वञी दुरूद सलाम मुस्तफ़ा ते पढ़ा, अल्लाह जो क़ुरान उन में वञी पढ़ा,
चूंकि इन जी दिल मस्जिद सां गॾी पई आहे। नबी करीम अलैहिस्सलाम फरमायो क़यामत जो जॾहिं ॾियारो थींदो त इहो माण्हू उन ॾींहुं अल्लाह जे अर्श जे शान जे हेठां हूंदो, छो त उन ॾींहुं ख़ुदा जे अर्श जे शान खां सवाइ ॿी का बि शान कोन्हे। तव्हां असां मुस्लमाननि जा इहे जज़्बात हुजणु घुरिजनि, इहे कैफ़ियतूं हुजणु घुरिजनि जो अल्लाह जे घर सां असांजो क़ल्बी दिली अहिड़े तरीक़े सां लगाव हुजणु घुरिजे। अज़ीज़ो दोस्तो मुस्लमान भाइरो, हिन मस्जिद शरीफ़ जे लाइ हे बिलाल मोहतरम जनाब अली असगर साहब जन ॾिनो जेके हिन जाइ ते मौजूद आहिनि। यकीनन इहा ख़ुशबख़्ती आहे उन्हनि जी जन बिलाल ॾिनो ऐं मस्जिद जे लाइ ताउन कयो। इहो त हदीस पाक में ईंदो आहे, हुज़ूर फरमाइनि था कम बना लिल्लाहि मस्जिदन बनल्लाहु लहू बैतन फिल जन्नह। जेको अल्लाह जे रज़ा जे ख़ातिर मस्जिद ठाराईंदो आहे, अल्लाह वरी बदिले में जन्नत में उन जे लाइ घर ठाराईंदो आहे। हिन दुनिया में अल्लाह जे लाइ मस्जिद ठाराई, मक़सद अल्लाह जी रज़ा आहे त ख़ुदा राज़ी थी वञे। माण्हू ईंदा मुस्लमान हुते नमाज़ पढ़ंदा, भली माण्हू दुनिया छॾे वञे पर ही सदक़े जारी आहे। मस्जिद जो प्लान क़यामत ताईं मस्जिद जो प्लान रहंदो। जंहिं ॾिनो भली दुनिया छॾे वञे क़ब्र जे वञी हवाले थिए, पर इहो सवाबु हुनजो बंदि कोन थींदो, सवाबु हुनखे मिलंदो रहंदो। जंहिं मस्जिद शरीफ़ ठाराई हिन में रुॻो हिकिड़ी सिर खणी लॻाई, उन हिक सिर जे सदक़े अल्लाह ताला हुनखे जन्नत में घर ठाराए ॾींदो। आलमगीर बादशाह थी गुज़रियो पंहिंजे बड़े सगीर जो, उन फतावा बि ठाराई आलमगीरी। सरकारी खज़ाने मां का शइ कोन कंदो हुयो बादशाह, टोपियूं ठाहींदो हो, उन मां ज़िंदगी माशो हुनजो हलंदो हो, घर हुनजो हलंदो हो ऐं उन टोपी ठाहे मज़ूरी कमाई थोरा थोरा पैसा बचाईंदो हो। हुनखे दिलि में इरादो थियो त मां अल्लाह जे लाइ मस्जिद ठाराईंदुसि। बहरहाल हुन मस्जिद ठाराई, पैसा जेके बि कमाई हलाल जे मां गॾु कई, मस्जिद ठाराई पर ऐलान कई त हिन में ॿियो केरु बि ताउन न करे, मां पंहिंजे सरबत खर्च ते अकेली मस्जिद ठाराईंदुसि, अकेलो ठाराईंदुसि। मस्जिद त ठही, अदावत थी पूरी, ख्वाब में सुतो पियो आहे। ख्वाब में हिन ॾिठो, निंड में ॾिसे थो त जन्नत में वञी पहुतो आहियां, हिकु आलीशान महल लॻो पियो आहे। आलमगीर बादशाह पुछा कई मलाइकनि खां, ही महल कंहिंजो आहे? चई तूं मस्जिद ठाराई, अलाह बदिले में इहो महल तुंहिंजे लाइ ठारायो। जे साम्हूं वरी ॿियो महल थो ॾिसजे, हिन पासे लाइ मुंहिंजो, बिल्कुलु हुनजे साम्हूं वरी ॿिए पासे खां ॿिए जो महल आहे, हीउ कंहिंजो आहे? जंहिं तो ऐलान कयो हो त मस्जिद मां ठाराईंदुसि अकेलो, हिन में केरु बि ताउन न करे। हिकिड़े मुस्लमान जे दिलि में इरादो थियो त बादशाह सलाम जवाब अकेलो मां ठारायां, हाणे मुंहिंजी बि दिलि चवे थी मां बि मस्जिद ठारायां, पर मूं वटि एतिरो माल न आहे, पैसो न आहे जो मां सॼी मस्जिद ठाराए सघां। बादशाह जेका मस्जिद ठाराए थो इन में मां सिर लॻायां, पर बादशाह जी त मुक़्तर कान्हे। राति जो चोरीअ मस्जिद में तुंहिंजे इजाज़त खां सवाइ मस्जिद में सिर लॻाए वियो। ही तो मस्जिद जो ख़र्च करे ठारायो तुंहिंजो माल, हीअ जंहिं हिकु मस्जिद या सिर लॻाई इहो वरी महल उनजो। सुजाॻ थियो, सुबुह बादशाह ऐलान कयो, बाबा मस्जिद खे शहीद कयो, नए मस्जिद ठारायो। सभिनी में ऐलान कई, बाबा जंहिंजी बि दिलि चाहे मां मस्जिद थो ठारायां, अचो हिन में गॾु थियो। को सिर थो ॾे त सिर ॾे, 5 सिरूं थो ॾे 5 सिरूं ॾे, घारो थो ॾे त घारो ॾे, जेतिरी बि हुनजी हैसियत आहे उहो ॾे। माण्हू चयोसि अॻे त तूं इजाज़त कान ॾिनी, हाणे छो ॾिनई? चए बाबा मूं हीअ ख्वाब ॾिठो आहे, मूं पूरो ख़र्च कयो मुंहिंजे लाइ बि माल, मूंखे वरी उनजे लाइ बि माल नज़र आयो आहे जंहिं हिकु सिर ॾिनी। अलाह वटि अलाह जे खज़ाने में खोटी आहे ई कोन, हिकु सिर वारे खे बि जन्नत जो माल ॾे थो। पोइ माण्हू खे मां ख़ैर जे कम खां छो रोकां? अचो त तव्हां सां गॾिजी करे अलाह जे लाइ मस्जिद था ठारायूं। यकीन ॼाणो, अवां मस्जिद ठाराई, आबाद थींदी, ज़िक्र थींदो, नमाज़ थींदी, दुरूद सलाम क़ुरान जी तालीम थींदी, सभई उहे आबाद रहंदा जेके मस्जिद खे आबाद रखंदा। त पाड़े वारनि जी बि ज़िमेदारी आहे मस्जिद शरीफ़ खे अॻिते हलाइणु, हुन में नमाज़ पढ़णु, पंहिंजे ॿारनि खे हिन जाइ ते मोकिलणु ताकी उहो क़ुरान करीम जो सिलसिलो बि हले, नमाज़ जो सिलसिलो बि हलंदो। इंशाअल्लाह अल्लाह जो घर आबाद, आड़े पाड़े वारा आबाद, जन ॾिनो, जन ख़र्च कयो, जन हिम्मत कई, ताउन कयो, ख़ुदा सभिनी खे दुनिया आख़िरत में आबाद फरमाईंदो। अल्लाह ताला मुंहिंजो चवणु आबाद क़बूल फरमाए। और आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन।